नाज़रीन, चंबड़ में पीपुल्स हारी कमेटी तरफ़ा पानी की खोट खिलाफ़ एहतजाज करे इरसा जी ज़ियादतियुनि खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। ॾिसूं था अशरफ मंगरियो जी ही रिपोर्ट। चंबड़ में मौजूद आहियूं। चंबड़ में हारी कम्युनिटी पार्टी जेको तो पानी की खोट खिलाफ़ जेको तो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इहो चवण आहे त शाखनि में पानी कोन्हे, उन खां अलावा माल मतो पखी जेके उञूं मारी रहिया आहिनि। चंबड़ तालुके जे अंदरि झर जो पानी जेको तो खारो आहे, जंहिंजे करे केतिरियूं ज़िंदगियूं वञी चुकियूं आहिनि। इन हवाले सां अचो त उन्हनि खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे आबादगारनि तक़रीबन 15 ॾींहं खां वठी हिते सुरापा एहतिजाज आहिनि। उन्हनि मंझि जेके रोड ब्लॉक थिया आहिनि, सभु शइ थियो आहे। ऐं जेको असांजे हिते जे इलाइक़े जा MP ऐं MNA जेके आहिनि, उन्हनि जेके आहिनि उन्हनि जा शाखूं ऐं उन्हनि जा वाटर ऐं उन्हनि जा जेके DO आहिनि, उहे सभु खुलियल आहिनि। जेकॾहिं पाणी जी जेका खोट आहे, सा जेके शाखूं आहिनि पुछड़ी वारा, उन्हनि ते ऐं वरी हुननि छा कयो आहे जो 3 राति देरी कोन कयूं। जेके शाख जी पुछड़ी वारा जेके जिते पाणी जो खोट आहे, उन्हनि खे बंदि करे ऐं वाराबंदी शुरू कयो अथनि। भला छा ई शाखूं बि लॉकडाउन में अची वियूं ग़रीबनि जी तबाही करण जे लाइ ऐं फसुल ठोकण जे लाइ लॉकडाउन लॻाए छॾियो अथनि। ऐं इहो त इंसाफ़ कोन्हे को। पानी जेको आहे उहो तरबेला डैम में हुयो। तरबेला डैम में खाली तरबेला डैम खे खाली करे पंजाब जे फ्लड केनालनि में पानी छॾे ॾिनो आहे। ऐं उन फ्लड केनालनि जे जेका ओसे पासे जेका ज़मीनूं आहिनि, उन्हनि जी बनियनि खे त पाणी आहे। ऐं सिंध खे जेको बि पाणी मिले थो, उन पाणीअ में सभ खां पहिरीं हक़ हूंदो आहे जेका सरकारी वडेरा आहिनि, जागीरदार माफ़िया जेका सिंध हुकूमत में वेठा आहिनि, उन्हनि जो हक़ आहे। बाक़ी जेको हारी आहे, नंढो आबादगार आहे, तबाह थी वियो आहे। सॼे सिंध में नंढा आबादगार हारी तबाह थी विया आहिनि। इन लाइ जेका आहे सिंध हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट पार्टी उहो निकिती आहे ॿाहिरि त बाबा इहे हारी ऐं नंढे आबादगारनि खे बचायो, न त हीउ नुक़सान थी रहियो आहे, ही मरी वेंदा। कम्युनिस्ट पार्टी ऐं सिंध हारी कमेटी जे सॾ ते मुनक़िद कयो वियो आहे। सिंध में पानी जी खोट आहे। ख़ासि तौर सिंध जे लाड़ जा इलाइक़ा, विच खां ॾखण तरफ़ जा इलाइक़ा, उते त शाखुनि जो माण्हू पाणी पीअंदा आहिनि, जानवर बि उहो पाणी पीअंदा आहिनि, छाकाणि ज़मीन जो पाणी खारो आहे। ऐं सिंध जा वॾेरा जेको आहे, जेके सिंध हुकूमत में वेठा आहिनि, असेंबली में वेठा आहिनि, उहे सभु जो सभु भाड़िया। जॾहिं तरबेला में पाणी न पए आयो त तरबेला खां पाणी कढी लिंक केनालनि ते जनरलनि जूं ज़मीनूं छो आबाद कयूं वयूं। जनरल जेको आहे उन्हनि फ्लड केनालनि जे नाले सां बोड केनाल ठहिराए पुछड़ीअ में जेके थर ऐं चोलिस्तान में ज़मीनूं खणी पाणी उते पहुचायो। हाणे पंजाब में पाणी कोन्हे, सिंध में पाणी पीअण लाइ कोन्हे को। जीअं त ही रियासत जी बालादस्ती आहे ऐं मुंड जा जेके वॾा ज़मींदार आहिनि, उहे पाणी ढो ते था पीअनि। ऐं हेठि पुछड़ी वारनि जो ॾोह कहिड़ो कयो आहे। अॼु बि चाकर शाख बंदि करे कल्ह खां वठी उन ते वाराबंदी कयूं। माण्हू वीचारा उञ वॻी मरनि था। हिकिड़ा हेपाटाइटिस जा मरीज़ तव्हां विज़िट करे हिते ॾिसो केतिरा मरीज़ आहिनि तालुके चंबड़ में, ऐं उहो सिर्फ़ु पाणी जे करे। ऐं ही वरी पाणी वाराबंदी करे ऐं माण्हुनि खे उञ वॻी माराइण जी कोशिश पिया कनि। 10 ॾींहंनि खां जेको चंबड़ में जेको मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां जेको पाणी जी खोट खिलाफ़ जेको एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया। अॼु हारी कम्युनिटी पार्टी पारां जेको एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, धरणो आयो आहे। हिननि जो इहो चवणु आहे पाणी जेको आहे उहो न आहे। चाकर शाह खोली थी वञे, मीराखोरी बंदी कई वञे, टोपी ड्रामो कयो थो वञे। बासर जेके ज़मींदार आहिनि उन्हनि खे पाणी ॾिनो थो वञे, उहे केला पोखे वेठा आहिनि। ऐं हिते जेको ज़ुल्म आहे जी बेइंता थी चुकी आहे। माल जानवर जेको आहे, पखी पखाण जेको उञ मरी रहिया आहिनि। चंबड़ तालुके जे अंदरि झर जो पाणी बि जेको खारो आहे। कैमरामैन फिदा हुसैन रुस्तमानी सां गॾु मोहम्मद अशरफ मंगरियो, मेहरान TV, चंबड़।